अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार। अॼु जी वीडियो तमामु बहितरीन आहे दोस्तों। अगर तव्हां दुबई वञणु चाहियो था ऐं तमामु घटि ख़र्च में लख ॾेढ 2 लखनि ताईं तव्हां अगर सिर्फ़ु टिकेट जो ख़र्च करे विज़िट वीज़ा ते वञणु चाहियो था, उन विज़िट वीज़ा खे जेको आहे परमानेंट वर्क वीज़ा में कन्वर्ट करे सघो था। अॼु जी वीडियो तमामु बहितरीन आहे, तव्हां जे लाइ हेल्पफुल रहंदी। जेके ॿाहिरि वञणु चाहियो था, जेके चाहियो था त पाकिस्तान खां ॿाहिरि वञी करे जेको आहे ख़िदमतूं अंजाम ॾेई करे जेको आहे पाकिस्तान जे लाइ करंसी ॿाहिरीं करंसी आनियो ऐं तमामु बहितरीन करंसी आहे दुबई दोस्तों। UAE जी करंसी एतिरी त पावरफुल आहे, जेकॾहिं तव्हांखे 1200 खां 1500 दरहम जेको आहे मिली था वञनि त तव्हांजा पाकिस्तानी 4.5 4.5 लख रुपया अञा बि वधीक जेको आहे तव्हां अर्निंग करे सघो था। लेकिन मां अॼु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि दोस्तों, अगरि तव्हांखे दुबई वञिणो आहे त तव्हां सभ खां पहिरियां ई दुबई जे लाइ ऑनलाइन अप्लाई कयो। ॾिसो, कंहिं एजेंट जे पिणु न चढ़ो। मां हमेशह तव्हां सां उहा ई ॻाल्हि कंदुमि जेका जेन्युइन आहे, जेका तव्हांजे फ़ाइदे जे लाइ आहे, जेका अॻियां हली करे थोरे ख़र्च में तव्हांखे घणो फ़ाइदो ॾेई सघे थी। त अॼु जी वीडियो अगरि पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। हिकिड़ो लाइक सिर्फ़ु मुंहिंजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ, ऐं पेज खे जेको आहे सब्सक्राइब कयो, पेज खे जेको आहे लाइक ज़रूरु कजो। ऐं उन खां अलावा अगरि तव्हां मूंखे यूट्यूब ते ॾिसो था त चैनल खे सब्सक्राइब बि ज़रूरु कजो, छाकाणि त मां तव्हांजे लाइ अहिड़ियूं बहितरीन वीडियो खणी अची रहियो आहियां। हीअ हिकिड़ी मुकमल असां सीरीज़ शुरू कई आहे, जंहिंजे अंदरि इनशाला तव्हांखे फिनेंशियली बूस्टअप करण जे लाइ मां हिकिड़ो अज़म खणी निकितो आहियां। इनशाला तव्हांखे फिनेंशियली बूस्टअप मां करे रहंदुसि। दोस्तों, अगरि तव्हां दुबई वञणु चाहियो था त सभ खां पहिरियां तव्हां ऑनलाइन वीज़ा अप्लाई कयो। वीज़ा अगरि तव्हांजी लॻी थी वञे त तव्हांजी 60 खां 70 हज़ार रुपया जेका आहे तव्हांजी टिकट लॻंदी आहे। वीज़ा जे लाइ तव्हांखे सिर्फ़ु 28,000 रुपया जेको आहे ऑनलाइन फॉर्म भरणो पवंदो आहे, ऐं उहो फॉर्म ऑनलाइन भरे करे तव्हां जेको आहे अप्लाई करे छॾियो। हफ़्ते या 2 हफ़्तनि जे अंदरि तव्हांजो वीज़ा जेको आहे अप्लाई थो थी वञे, ऐं उन खां पोइ तव्हां 60 खां 70 हज़ार जेको आहे टिकट भरे करे तव्हां 3 महीननि जे विज़िट वीज़ा जे लाइ तव्हां दुबई वञी सघो था। दुबई वञण जो तमामु आसान इहो तरीक़ो आहे, ऐं उन खां पोइ दुबई में तव्हां रिहाइश केतिरे में करे सघो था, खाई पी केतिरे पैसनि में सघो था, ऐं उन खां अलावा बचाए केतिरा सघो था। फ़र्ज़ु कयो दोस्तों, अगरि तव्हांजी $1400 1400 जेको आहे दरहम, छो जो दुबई जी जेका करंसी आहे उनखे दरहम सॾियो वेंदो आहे। अगरि तव्हांजी 1400 या 1500 दरहम जेको आहे पघार आहे त मां सम्झां थो तव्हां 300 दरहम या 250, काफ़ी अहिड़ा बैकवर्ड एरियाज़ आहिनि जिते तव्हां जेको आहे 200 दरहम जे अंदरि रिहाइश करे सघो था। एयर कंडीशन जेको आहे एयर कंडीशनल कमरा हूंदा आहिनि। उन खां अलावा तव्हां 100 दरहम जे अंदरि खाई पी सघो था, पंहिंजी सुठी रिहाइश करे सघो था। बाक़ी दुबई जे अंदरि तव्हां अगरि तव्हां पाण कपिड़ा धोइणु चाहियो त उहो तव्हां जेको आहे तमामु ईज़ी आहे। उन में तव्हां फ़र्ज़ु कयो कंहिं पटे वाले खे जेको उते क्वार्टर्स में या फ्लैट्स में रहंदा आहिनि, उते पटे वाला हूंदा आहिनि, उहे तव्हां उनखे थोरी ख़र्ची ॾींदव त तव्हांखे उहे कपिड़ा जेको आहे लॉन्ड्री करे ॾींदा आहिनि। उन खां अलावा तव्हां जेको आहे उनखे बाद में इस्तेमालु करे सघो था। ऐं इन खां अलावा 400 खां 500 दरहम जे अंदरि तव्हां सुठी ज़िंदगी गुज़ारे सघो था दुबई जे अंदरि। हा, इन में को शक कोन्हे त दुबई हिकु महांगो इलाइक़ो आहे, महांगो शहर आहे, लेकिन अगरि तव्हां थोरी महिनत कंदव, शुरू में थोरो जेको आहे पैसे खपाइण में पकाई कंदो, त मां सम्झां थो तव्हां काफ़ी सारो जेको आहे रेवेन्यू पंहिंजे लाइ बचाईंदो, ऐं पाकिस्तान जेको आहे पाकिस्तानी करंसी खे तव्हां बूस्टअप कंदो। इन खां अलावा दुबई में तव्हां 3 महीननि जे लाइ वियो, तव्हां 3 महीननि जे लाइ जेको आहे तव्हांजो डेली जो हिकिड़ो कमु हूंदो, तव्हां हितां CV ठाराए वञो। छो जो दुबई में अगरि तव्हां CV ठारायो था, हिकिड़ी फ़ोटो कापी बि तव्हांखे तमामु घणी महांगी थी पए। पाकिस्तानी के 800-900 रुपए में हिकिड़ो फ़ोटो कापी जेको आहे तव्हांखे करे ॾियनि था पिया। तव्हां दुबई वञो, विज़िट वीज़ा ते वञो, 150 खां 200 जेको आहे पना CV जा कढाए वञो, मुख़्तलिफ़ जॉब्स सर्च कयो उते वञी करे हर होटल में, हर अहिड़े तव्हां जो जेको फील्ड आहे उन फील्ड में वञी करे अगरि तव्हां मज़ूरी जे हिसाब सां वञो था त तव्हां होटल्स में ॿियनि काफ़ी जेको आहे अहिड़ियूं शयूं आहिनि जिते तव्हां जॉब सर्च करे सघो था। इन खां अलावा तव्हां जेको आहे तव्हांजो अगरि मेडिकल सां रिलेटेड जेको आहे शोबो आहे त तव्हां मेडिकल सां रिलेटेड हॉस्पिटल्स में तव्हां काफ़ी जायुनि ते जेको आहे बाय हैंड वञी CV जेको आहे जमा कराए सघो था, ऐं पोइ तव्हांखे उन्हनि 3 महीननि जे अंदरि कॉल्स अचणु शुरू थी वेंदियूं। उन खां बाद तव्हांजा इंटरव्यूज़ शुरू थी वेंदा। जॾहिं तव्हां इंटरव्यूज़ जेको आहे उते इंटरव्यूज़ ॾेई ऐं तव्हां कंहिं बि जॉब खे विन कयो था पिया, त पोइ तव्हांखे उतां जो जेको एम्प्लॉयर आहे उहो तव्हांखे स्पॉन्सर कंदो
दुबई खां जेको आहे पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान खां जेको आहे दुबई जे लाइ तव्हांखे स्पॉन्सर कंदो, फ्री ऑफ कास्ट तव्हांखे वीज़ा मिलंदी ऐं उहा वीज़ा जेका तव्हां विज़िट वीज़ा ते विया आहियो उन खे तव्हां वर्क परमिट में जेको आहे कन्वर्ट करे सघो था। तमामु ईज़ी मेथड आहे दोस्तो। अॼु जी वीडियो तमामु हेल्पफुल रही आहे तव्हांजे लाइ, मां सम्झां थो। ऐं अगरि तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आई आहे त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। ऐं इनशाला नई कंहिं वीडियो जे अंदरि मां तव्हांखे कंहिं अञा बहितरीनु मुल्क जे लाइ बहितरीनु सजेशन खणी अची बहितरीनु कंहिं पावरफुल जेको आहे करेंसी जे लाइ तव्हांखे एडवाइस ज़रूरु ॾींदुमि। अॼु जी वीडियो एतिरे ताईं आहे। अगरि तव्हांखे अॼु जी वीडियो मां थोरी बि हेल्प मिली आहे त मूंखे दुआ ज़रूरु ॾिजो दोस्तो।